10 रोज़ा महफ़िल ज़िक्र हुसैन अलैहिस्सलाम सकरन सिंध जे नामयार आलिम दीन अल्लामा मुफ्ती फैज़ मोहम्मद सिकंदरी चयो आहे त शहदाए करबला जो पैगाम हक़ ते क़ाइम रहण बातिल सां महाडो अटकण ऐं जिदोजहद जी अलामत आहे, जेको सिर्फ़ मुहर्रम अल हराम लाइ न बल्कि हर वक़्त लाइ आहे। असां जेकॾहिं उन टिनि ॻाल्हियुनि ते अमल करियूं त दुनिया ऐं आख़िरत ॿिन्ही संवारे सघूं ऐं उन सां ई हक़ ऐं बातिल जी सुञाणप करे सघूं था। हू जामिया मस्जिद महबूब कोरी में 10 रोज़ा सालियाने ज़िक्र हुसैन अलैहिस्सलाम जी महफ़िल खे ख़िताब करे रहियो हुयो। हिन चयो त अॼु ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त असीं दीन खे सम्झण जी कोशिश कयूं, पर कंहिं मस्तंद आलम खान जंहिं मां ॿिन्हिनि जहाननि जे सरदार हुज़ूर सरवर कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दीन जी दुरुस्त ॼाण हासिल थी सघे। जॾहिं दुरुस्त ॼाण मिलंदी तॾहिं पंजतन पाक जे घराणे ऐं खलफाए राशिदीन जी मोहबत ऐं पैगाम समझी सघंदासीं। ज़िक्र हुसैन जी महफ़िल में थलसीमिया जे ॿिनि ॿारनि काज़ी जुनैद रज़ा अत्तारी निर्मल काज़ी जे असले सवाब ऐं शोहदाए करबला जे शहीदनि जी यादि में न्याज़ जे लंगर जो पिणु एहतमाम कयो वियो। उन मौक़े मौलाना उमर दर्राज़ अख्तर कादरी पिणु ख़िताब कयो, जॾहिं त हाफ़िज़ गुलाम हुसैन चांडियो, हाफ़िज़ ज़ुबैर अत्तारी, मुश्ताक कादरी, ख़ादिम हुसैन ऐं मक़सूद सुमरो नात शरीफ़ मनक़बत पेश कयूं। महफ़िल में रुस्तम अली समोज़ी, शान सुमरो, शबीर चांडियो समेत कई शख़्सियतूं पिणु शरीक हुयूं।